खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं अकबर मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर मीरस में खोखर ॻोठ जे रहवासियुनि वॾेरो लालबख्श खोखर, सुमेर खोखर, अज़ीज़ुल्लाह खोखर, मोहम्मद सालिह खोखर, अयाज़ खोखर, मोहम्मद नवाज़ खोखर कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ एहतजाज कयो। डिप्टी कमिश्नर खैरपुर रहवासियुनि जी दरख़्वास्त ते DSP सिटी खां रिपोर्ट तलब करे वरिती। कुछ ॾींहं अॻु कब्ज़ा माफ़िया मोहम्मद नदीम खोखर, नईम हुसैन खोखर ऐं संदसि माउ कोड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें हुननि इल्ज़ाम हयो त मुंहिंजी मिल्कियत ते इरशाद अली खोखर, शमशाद अली खोखर समेत 52 माण्हुनि कब्ज़ो कयो आहे, जंहिंखे पुलिस अहलकार आकिब हुसैन, रियाज़ ऐं सुमेर खोखर मदद करे असांजी मिल्कियतुनि जा दर बंदि करे रहिया आहिनि। अॼु खोखर ॻोठ खैरपुर जे रहवासियुनि पारां ॾिनल दरख़्वास्त ते सीनियर पुलिस इंस्पेक्टर अब्दुल अलीम सुमरो शिया आलमन अॻवाननि ऐं मुअज़्ज़िज़ीन सां गॾु तकरारी मिल्कियत जो जाइज़ो वरितो ऐं मज़हबी अॻवाननि ऐं अॻवाननि जा बयान वरिता। उन मौक़े ते पुलिस इंस्पेक्टर अब्दुल अलीम सुमरो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इंक्वायरी में साबित थियो आहे त तकरारी मिल्कियत इमाम बारगाह असगरिया खोखर ॻोठ जी आहे, जंहिं ते नदीम खोखर, नईम खोखर ऐं ॿियनि गैरकानूनी कब्ज़ो करे कुझु प्रापर्टी विकिरो पिणु करे छॾी आहे। DSP सिटी खे पंहिंजे रिपोर्ट में इमाम बारगाह असगरिया में लॻल दरवाज़ा बंदि करण सां गॾु कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ एक्शन सिफारिश कंदुसि। जांच ऑफिसर विकिरा ग्रुप आहे, कब्ज़ा ग्रुप आहे। हिते अॼु ताईं हिते सभु रहियो आहे, सॼी उमिरि पंहिंजूं चाहियूं घरनि जूं विकिणी चुका आहिनि, उहे बि उन ॿाहिरनि माण्हू खे ॾिना अथनि, उहे बि गवाह अथव। हे पुराणे त सभु माण्हू जेके असां ॻोठाणा बीठा आहियूं, केरु बीठा आहियूं, नालो उनजो नदीम खोखर, ठीकु आहे, इमदाद जो आया दरख़्वास्त कई ॻोठ वारा न इमाम बारगाह ते हे जेको आहे सो भाऊ कब्ज़ो करे वेठो आहे, पंहिंजो दर बि ठाहिया अथई, उते खशट बि करे थो। बिल्कुलु अहिड़ा ॻोठ वारा सभु असां वटि आया, उते सभिनी पिया आहिनि, हाणे सभु बीठा आहिनि, सभु बीठा आहियूं। बाबा हे ख़िदमतकार बि न आहे इमाम बारगाह जो, ऐं उते खशट बि करे थो, गाॾियूं थी बीहारे, नाजाइज़ ॿाहिरि माण्हू इन करे जेका हिन जा दरवाज़ा आहिनि इमाम बारगाह उहे बंदि कराए। अहिड़ी रिपोर्ट ठाहे असां चऊं था DSP साहिब खे असांजे सिटी वटि, वधीक वरी जेको फ़ैसिलो थिए त पोइ वरी ॿुधाईंदा।